रूपलो कोहली रूपलो कोहली आज़ादी जो अमर शहीद। रूपलो कोहली थरपारकर जी तारीख़ जो हिकु नाक़ाबिल फरमाश किरदारु आहे, जेको 19वीं सदी में अंग्रेज़नि जे ग़ुलामी ख़िलाफ़ पंहिंजी धरती लाइ विढ़ियो हो। थर जी कोहली क़बीले सां तालुक़ रखंदड़ हो ऐं पंहिंजी बहादुरी वतन दोस्ती सबबि थर जे माण्हुनि लाइ हिकु अज़ीम मिसाल बणियो। संदसि ज़िंदगी हिकु आज़ादी जी जदोजहद, क़ुर्बानी ऐं वतन जी मोहबत जो दास्तान आहे। रूपलो कोहली जी ज़िंदगी ऐं पस मंज़र। रूपलो कोहली जो जनम थरपारकर जे हिकु ग़रीब हारी घराणे में थियो। हू कोहली क़बीले जो हिकु आम माण्हू हो, पर संदसि वतन सां मोहबत ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ जुरत खेसि ग़ैर मामूली बणाए छॾियो। संदसि इलाइक़े में अंग्रेज़ी साम्राज्य माण्हुनि ते ज़ुल्म ऐं ॾाढाई करे रहियो हो, जंहिं ख़िलाफ़ रूपलो कोहली विढ़ण जो अज़म कयो। सन 1857 ईस्वी जी आज़ादी जी जंग में रूपलो कोहली जो किरदारु। 1857 ईस्वी में अंग्रेज़नि ख़िलाफ़ हिंदुस्तान जी आज़ादी जी पहिरीं जदोजहद शुरू थी, जेका सॼे मुल्क में पखिड़िजी वई। थरपारकर में रूपलो कोहली हिन जदोजहद जो अॻुवाण बणियो। रूपलो थर जे मुक़ामी माण्हुनि खे गॾु करे अंग्रेज़नि जी ख़िलाफ़ बग़ावत कई ऐं पंहिंजी धरती खे आज़ादु कराइण लाइ मज़ामत कई। हिन पंहिंजे इलाइक़े में अंग्रेज़ फ़ौज सां जंगियूं कयूं, जिन में थर जे रेगिस्तान इलाइक़े खे पंहिंजी हिकमत अमली लाइ इस्तेमालु कयो। रूपलो कोहली जी गिरफ़्तारी ऐं शहादत। अंग्रेज़नि रूपलो कोहली जी मज़ामत खे ख़तमु करण लाइ वॾी फ़ौज ताक़त इस्तेमालु कई। नेठि अंग्रेज़नि रूपलो कोहली खे गिरफ़्तार कयो ऐं खेसि 1859 ईस्वी में नंगर पारकर जी कारूंझर जबल ते फाही ॾिनी शहीद कयो। संदसि शहादत जो सिर्फ़ु हिकु फ़र्द जी मौत न हुई, बल्कि आज़ादी जी जदोजहद में हिकु नओं जज़्बो पैदा कयो। रूपलो कोहली जे वरसे जा असर। आज़ादी जी इलामत। रूपलो कोहली थर जी माण्हुनि लाइ आज़ादी ऐं बहादुरी जी इलामत आहे। संदसि क़ुर्बानी ॾेखारे थी। आज़ादी लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करणु कहिड़ी मञा रखे थो। सख़ाफ़त वरसो। थर में केतिरनि ई तक़रीबनि मेला धूम धाम सां रूपलो कोहली खे यादि कयो वेंदो आहे। कारूंझर जबल, जिते रूपलो कोहली खे फाही ॾिनी वई, उते अॼु बि मक़ामी माण्हू संदसि क़ुर्बानी खे यादि कनि था ऐं हुन खे हिकु मुक़दस जॻह सम्झो वञे थो। रूपलो कोहली जी अहमियत अॼु दुनिया में। रूपलो कोहली जो पैगाम अॼु बि ज़िंदा आहे। हू असांखे इहो सेखारे थो त पंहिंजी धरती ऐं इज़त आज़ादी लाइ कंहिं बि विढ़णो आहे। हिन पंहिंजी ज़िंदगी ज़रिए साबित कयो त ज़ुल्म ख़िलाफ़ जदोजहद सिर्फ़ु बहादुरी जो कमु आहे ऐं इहो ई माण्हू तारीख़ ज़िंदा रहे थी, जेको पंहिंजे असूलनि ते क़ुर्बानी ॾिनी। रूपलो कोहली थर जो सिपाही, सिंध जो फ़ख़्रु। रूपलो कोहली थरपारकर आज़ादी, सिंध जो फ़ख़्रु।